जिन हिन अफ़रा तफ़री वारे माहौल में अहिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो। असां पंहिंजे उनवान ते मौज़ूअ ते अचूं था भाऊ इदरीस आजिद अब्बासी जे इल्मी अदबी ख़िदमतुनि ऐं सहाफ़ती ख़िदमतुनि ते। आउं सम्झां थो त कंहिं बि अदीब खे या उहो कहिड़े बि किर्त सां वास्तो रखे थो या उहो सहाफ़ी आहे त उनजी ज़िंदगी खे सम्झण लाइ, उनजे कम खे सम्झण लाइ हिकिड़ो त उनजे इज्तिमाही ज़िंदगी, ॿियो उनजी इनफ़रादी ज़िंदगी ते थोरो नज़र रखिजे त हू कहिड़े अदबी माहौल में पैदा थियो। मिसाल जे तौरु असां भाऊ इदरीस आजिद अब्बासी जी इनफ़रादी ज़िंदगी ते बाद में ॻाल्हाईंदासीं, पहिरियों इज्तिमाही ज़िंदगी ते ॻाल्हायूं त हू जंहिं ॻोठ में हुन जनमु वरितो हुयो, उन अदबी खेतर में, उन तारीख़ में हुनजा हम मौसर या उन खां अॻु में जेके सिंध जा वॾा अदीब लेखक शाइर हुया ऐं संदसि हम मौसर दौर में ऐं उन खां बाद में जेके शाइर हुया, उन्हनि जो संदसि ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पियो। अव्हांखे ख़बर आहे त ॻोठ क़ाइमुद्दीन कलोड़ो उन ॻोठ सां तालुक़ु रखंदो भाऊ इदरीस आजिद अब्बासी। ऐं अगरि असां पंहिंजे आस पास ॾिसूं त जेका मां जंहिं अदबी खेतर जी ॻाल्हि करे रहियो आहियां, अगरि उनजे ॻोठ खां शुरूआति कजे थी त हिकिड़े पासे साईं जमालुद्दीन खोड़ो हिकिड़ो तमामु वॾो सूफ़ी बुज़ुर्ग रहियो हुयो जंहिंजी शाइरी बि मशहूरु हुई। ॿिए पासे संदसि उस्ताद, संदसि रूहानी फ़िक्र जो तर्जुमान, जंहिं नंढे हूंदे खां ई हुनजी चीच पकती हुई ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हे ताईं हुन सां गुज़ारियो, साईं इनाम शाह बेलाड़वी, जंहिंखे हाफ़िज़ बुख़ारी बि चऊं। उन खां अलावा अगरि असां राज़ी देरो ऐं अगड़ा जे पासे वञूं, आउं अगड़ा सां तालुक़ु रखां थो त मां पंहिंजे शहर खे बाद में ॻाल्हाईंदुसि। अगरि राज़ी देरे खां शुरू कजे त राज़ी देरे में साईं सना जखड़ वारा, साईं गुलाम हैदर खोड़े वारा, उन खां अलावा ॿिया जेके बि उन्हनि जा साथी हुया, उते मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि थींदा हुया। मिसाल जे तौरु साईं सागर हनी बुर्दी ते हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो, मूंखे यादि आहे, वॾा ॿुधाईंदा आहिनि त उन में बि भाऊअ जी शिरकत थींदी हुई, जंहिंमें साईं शेर कोरी उते प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कराईंदो हुयो। अहिड़नि प्रोग्राम में शमूलियत इख़्तियार कंदा हुया। ऐं साईं सना जखड़ वारनि जो जीअं त तमामु वॾो अदबी पैमाने ते उन्हनि जा दोस्त आहिनि, ख़ासि करे साईं सरमद चांडियो साहिबु या ॿेला जेका आहिनि असांजो मुंहं जे दड़े जे भरिसां जेको शहरु आहे बलड़े जी जेको ॻोठ आहे, उन सां तालुक़ु रखंदड़ जेके लतीफ़ियात जा ख़ासि करे पीरज़ादा दोस्त आहिनि, उहे बि राज़ी देरे में ईंदा हुया ऐं लतीफ़ियात ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ थींदा। उन में भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी शमूलियत इख़्तियार कंदो हुयो। उन खां पोइ असां अचूं था औरते अगड़नि जे पासे ॾे। अच्छा, इन जे विच में मियां फ़ैज़ मोहम्मद अब्बासी बि आहे ऐं मियां फ़ैज़ मोहम्मद अब्बासी जी बि शाइरी तमामु घणी मशहूरु हुई ऐं उन ते उनजो कुझु मवाद जेको आहे असांखे मिलियो बि आहे, जिते कमु थी रहियो आहे, त उनजो बि असरु जेको आहे भाऊ इदरीस आजिज़ अब्बासीअ ते रहियो आहे। उन खां पोइ फ़क़ीर नानिक यूसुफ जेको सचल साईं जो ख़ासि बालको हुयो, उन जेको उनजूं जेके बाणियूं हुयूं उन में जेको तसौफ़ जो फ़िक्र हुयो, उन तसौफ़ जे फ़िक्र जो बि असरु जेको आहे भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी में नज़र ईंदो हुयो। उन खां अलावा वरी अगरि असां सूबेदारे जे पासे ॾे वञूं था त सूबेदारे जूं तमामु वॾियूं शख़्सियतूं जीअं साईं तनवीर अब्बासी आहे या MB दरबान आहे या ताजल बेवस आहे, त इन्हनि शख़्सियतुनि जो बि भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी सां वास्तो रहियो। उन्हनि जे प्रोग्राम में तॾहिं हू नंढो हूंदो हुयो, फॉर एग्ज़ाम्पल तनवीर अब्बासी जा जेके प्रोग्राम हूंदा, जेके शामूं थींदियूं हुयूं, उन में ज़रूरु शिरकत कंदो हूंदो, उनजो बि उन असरु वरितो हूंदो। ताजल बेवस त ख़ुशूसन असां नंढा आहियूं, ताजल बेवस खे ॾिठो आहे, अगड़ा में बि हुनजी पोस्टिंग थी हुई जॾहिं हू प्राइमरी उस्ताद हुया। उते शाइरी जूं जेके निशस्तूं थींदियूं उन में बि ज़रूरु शिरकत कई हूंदऊं। उन खां अलावा अगड़ा सां ई तालुक़ु रखंदड़ साईं ख़ादिम अब्बासी, अॻोणे मूंखां नालो स्किप थी वियो, उनखे असां नथा विसारे सघूं, तारीख़ी हैसियत रखंदा साईं ख़ादिम हुसैन अब्बासी साहिबु, जिन पहिरियों फ़क़ीर नानिक यूसुफ ते कमु कयो ऐं तनवीर अब्बासी जी जेका रिसर्च हुई उन में बि उन में साकार कयो, त उन सां बि उन्हनि जूं कचहरियूं थियल हुयूं। उन खां पोइ अगरि गंबड़ में अचूं था त हीअ जेके शख़्सियतूं असां जिन ते शाम असां मल्हाए रहिया आहियूं, जिन ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं, इन्हनि सां बि भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जो साईं नज़र राखाई सां या जेको आहे साईं मोहम्मद असलम भट्टी या शहीद आशिक़ मंगी या जेके बि हेॾा गंबड़ सां तालुक़ु रखंदड़ अदीब आहिनि, उन्हनि सां ज़रूरु उन्हनि जो वास्तो हुयो। इन अदबी खेतर में उनजो जनमु थियो हुयो ऐं इज्तिमाही तौर ते हुननि उन मां तमामु घणो सिखियो, जंहिंजो फ़िक्र जेको आहे उन जे किताबनि में, जंहिंमें पांधी ऐं परोड़
ऐं संदसि शाइरी जो किताबु सोचूं सपना ज़िंदगी में नज़र ईंदो। वरी इज्तिमाही तौर ते संदसि सहाफ़ती पहलू खे ॾिसूं था, जीअं त 2000 ईस्वी में बेलाड़े जी स्टेशन सां भाउ इदरीस आजिज़ अब्बासी निजात ऐं मेहरान अख़बार शुरूआत कई। उन खां पोइ राज़ी देरे मां ऐं राज़ी देरे प्रेस क्लब जो पाण सदर बि रहियो। त उतां बि हुन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखणु शुरू कयो। मुख़्तलिफ़ समाजी मसइलनि ते, सियासी समाजी मसइला जेके बि उन दौर जा हुया, उन्हनि हुन पंहिंजी कलम खे उते इस्तेमालु कयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ ॿियनि अख़बारुनि में बि भाउ इदरीस आजिज़ अब्बासी जूं जेके असांखे सहाफ़ती ख़िदमतूं मिलनि थियूं, जिन ते आहिस्ते आहिस्ते असां ॻाल्हाईंदासीं। फ़िलहालु इज्तिमाही तौर ते मां इन्हनि शयुनि खे हाईलाइट कंदो वञा त कहिड़नि कहिड़नि इज्तिमाही मरहलनि मां भाउ इदरीस आजिज़ अब्बासी गुज़िरियल आहे। उन खां पोइ जेके बि बज़म हुया, जीअं उस्ताद बुखारी बज़म बेलाड़े में उस्ताद बुखारी जो बज़म जेको हुयो, या फ़क़ीर नानिक यूसुफ यादगार कमेटी हुई, या सिंधी अदबी संगत हुई, उन्हनि जे प्रोग्रामनि में बि शमूलियत इख़्तियार कंदो हुयो ऐं उन में बि उनजो तमामु घणो किरदारु हुयो। इहा हुई उनजी इज्तिमाही ज़िंदगी, जंहिंजो असरु उनजे इल्मी अदबी पौरे में नज़र ईंदो। उन खां पोइ जेका उनजी इनफ़रादी ज़िंदगी हुई, मूंखे यादि थो अचे त हिकिड़ो प्रोग्राम तस्लीम अब्बासी जे स्कूल में थियो हुयो। उते साईं सना जखड़ हिकिड़ी ॻाल्हि कई हुई ऐं मां उन ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। साईं सना जखड़ चयो त इदरीस आजिज़ अब्बासी कंहिं हिकिड़े ई मकतबे फ़िक्र जो माण्हू न हो। अगरि शाइर दोस्त हुया त उहे ईअं चवंदा त इदरीस आजिज़ अब्बासी असांजो हुयो। अगरि असां नक़ादनि सां मिलंदासीं, जेके नसर नवेस हुया, जेके नसर लिखंदा हुया, अगरि उन्हनि सां मिलंदासीं त उहे चवंदा त भाउ इदरीस आजिज़ अब्बासी त असांजो दोस्त हुयो, असां सां उनजी रहण हुई। अगरि सहाफ़ी दोस्तनि सां मिलंदासीं त सहाफ़ी चवंदा त इदरीस आजिज़ अब्बासी असांजो दोस्त हुयो। मतिलबु त हू जंहिं बि प्लेटफॉर्म ते रहियो, उते हुन पाण मल्हायो, उते उन जा दोस्त उन सां तमामु गहराई सां तालुक़ु रखंदा हुया। ऐं मां अगरि इन्हनि ॿिन्ही ज़िंदगियुनि खे हिकिड़े जामी अंदाज़ में अगरि चवां त भाउ इदरीस आजिज़ अब्बासी भेटाई जे इन शेर वांगुरु हुयो त वेचारा वाढोड़ सदा शाकिर सूरते, वेचारा वाढोड़ सदा शाकिर सूरते, ताड़ियुनि मथे तोड़ ओरे कन आसरो। त हुनजी सॼी ज़िंदगी बचपन खां वठी वेंदे वफ़ात ताईं जिदोजहद, जाखोड़ ऐं कोशिशुनि में गुज़री। पोइ उहो कहिड़ो बि पहलू हुजे, अगरि असां हुनजे अदबी पहलूअ ते ॻाल्हायूं था त सभ खां पहिरियों, छो त आउं नसर नवेस आहियां, मां नसर में लिखंदो आहियां, त मां पहिरियों चवां थो त पांधी ऐं परोड़ ते ॻाल्हायां। सभ खां जेका अहम शइ, जेका हर दौर में अहमियत रखे थी ऐं हिन दौर में उनजी अशद ज़रूरत आहे, पांधी ऐं परोड़ जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे, उन में हिकिड़ो त हुनजा मुशाहिदा आहिनि। जीअं अयाज़ गुल ते मुशाहिदो हुन लिखियो आहे, हुनजी किताबनि ते, हुनजी कहाणियुनि ते, या जेको आहे सूंहं विरूंह ते मीर अब्दुल रसूल मीर, जेको बि असांजे अॻियां सां तालुक़ु रखंदड़ शाइर आहे, तमामु काफ़ी जो तमामु वॾो शाइर आहे, उन ते सूंहं विरूंह ते जेको हुन तज़ियो पेश कयो आहे मुख़्तसरनि। पर हिन में जेका सफ़ा ख़ासि ॻाल्हि आहे पांधी ऐं परोड़ में, उहा तनक़ीद जी आहे। तनक़ीद कंहिं बि अदब खे वॾी लेवल ते पहुचाए सघे थी। अगरि कंहिं बि अदब में या शाइरी में तनक़ीद न आहे त उन में काई बि जान नथी रहे। उहो अदब कंहिं बि कम जो न आहे, उहा शाइरी कंहिं बि कम जी न आहे। सो अदब तमामु वॾी अहम शइ आहे। तनक़ीद जेका उन लिखियो आहे, ऐं तनक़ीद जीअं त तव्हांखे ख़बर आहे त ॾाढो पेचीदा मसइलो आहे, ॾाढो कॉम्प्लेक्स आहे। ऐं उन पाण ई पांधी ऐं परोड़ में हिकिड़ी शइ वाज़े कई आहे त असांजा दोस्त जेके आहिनि तनक़ीद बर्दाश्त नथा कनि। अगरि कंहिं ते बि तनक़ीद कजे थी त उन ज़ातियात ते हलिया था वञनि, छो त तनक़ीद में हू एतिरो त गहराई में हलिया वेंदा आहिनि त उन खां पोइ हिकिड़ो नफ़रत अंगेज़ ॿियो लिटरेचर पैदा थी सघे थो। पर उन जे बावजूद बि हुन कुझु शाइरनि ते तनक़ीद लिखी आहे, जंहिंमें ख़ासि करे साईं आशिक़ तुंहिंजो जेको आहे, उनजी जेका शाइरी आहे, उन ते उन्हनि तनक़ीद लिखी आहे। ऐं अॻियां सां तालुक़ु रखंदड़ जेको आहे भाऊ न्याज़ मला, उन जे किताब ते बि हुननि तनक़ीद कई आहे। उन खां अलावा शाहिद अली अब्बासी जेको लाड़काणे सां तालुक़ु रखे थो, उनजो किताबु आहे ॾुखनि जे ट्रियास ते, उन मां हुन कुझु उनजे बेतनि खे लिखियो आहे, उन ते तनक़ीद कई आहे, उन ते उन्हनि निशानदेही कई आहे त हिन में कहिड़ी कहिड़ी फ़िक्री उणायूं आहिनि, ऐं उनखे हल करण जी कोशिशि कई आहे तनक़ीद बराए इस्लाह जे हवाले सां। उन खां अलावा ॿिया असांजा केतिरा ई दोस्त आहिनि, जीअं मिसाल जे तौरु साईं
आतिफ़ा जेको आज हनीफ़ आतिर जी शाइरी मजमूए ते बि पाण तनक़ीद पेश कई अथऊं। हाणे तनक़ीद जो जेको मौज़ू आहे उहो जीअं तव्हां चयो ॾाढो कॉम्प्लेक्स आहे। उन जे हिसाब सां भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी केतिरनि ई माण्हुनि जेको आहे पर्सनल उनखे वरितो ऐं उन ते भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी ते तनक़ीदूं करणु लॻा, पर हुन कॾहिं बि इन शइ खे नेगेट न कयो ऐं हुन हमेशह ॿियनि जी इस्लाह कई। पांधी ऐं परोड़ में जेको असांखे ॿियूं शयूं मिलनि थियूं, हिकिड़ो त फॉर एग्ज़ाम्पल किताब जो जेको हुननि तबसरो कयो आहे, अयाज़ गुल जूं जेके 3 नसरी किताब आहिनि ऐं 10 कहाणियूं आहिनि ऐं 20 अहिड़ा किताब आहिनि जिन ते साईं अयाज़ गुल मुहाग लिखियो आहे, उन ते बि हुन तबसरो कयो आहे। पर मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदुसि त उन्हनि खे पढ़ंदड़ दौरान असांखे हिकिड़ी अहिड़ी शइ मिले थी, फॉर एग्ज़ाम्पल के अहिड़ा किताब आहिनि जेके असांखे उन्हनि जूं कापियूं हाणे पब्लिश नथियूं थियनि, जीअं सूंहं विरूं आहे। सूंहं विरूं किताब तमामु आलीशान किताब आहे ऐं उन में मीर अब्दुल रसूल मीर जी तमामु बहितरीनु शाइरी आहे ऐं उन में जेको मुहाग आहे या ॿिया जेके पेश लफ़्ज़ आहिनि तमामु सिंध जे वॾनि वॾनि ॾहनि उन ते लिखियो आहे। पर हाणे उहो किताब वरी रिसेंटली पब्लिश न थियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल अगरि कंहिं पढ़ंदड़ खे उहो किताबु नथो मिले त इन किताब जो मुख़्तसरनि जेको जाइज़ो आहे सूंहं विरूं जो उहो इन किताब मां असांखे मिली सघे थो। उन खां अलावा कुझु ॿिया फॉर एग्ज़ाम्पल सचल साईं ते बि इन पांधी ऐं परोड़ में हुन जाइज़ो पेश कयो आहे त सचल जी जेका मस्ती आहे, जेका रिंदी आहे, जेको मिस्टिसिज़म आहे, उन मां असांखे कहिड़ो पैगाम मिले थो, मुख़्तसरनि असां उन मां कहिड़ो लाभ हासिलु करे सघूं था, उन में पांधी ऐं परोड़ में उन में हिकिड़ो मुशाहिदो पेश कयो अथई। उन खां अलावा ॿिया जेके सूफ़ी बुज़ुर्ग रहिया आहिनि, फ़क़ीर नानक यूसुफ़ आहे, उन ते बि हुनजो मुशाहिदो उन किताब में शामिल आहे त फ़क़ीर नानक यूसुफ़ कीअं इंस्पायर थियो, सचल साईं जो मुरीद कीअं थियो ऐं सचल साईं जो जेको शाइरीअ जो अंदाज़ हुयो उन मां हू कीअं इन्फ्लुएंस थिए थो ऐं पंहिंजी शाइरीअ में उहो असलूब कीअं इस्तेमालु करे थो, उहो हुन में मुशाहिदी तौर ते नज़र ईंदो जेको हुन फ़क़ीर नानक यूसुफ़ ते लिखियो आहे। मुख़्तसरनि लिखियो आहे पर उनजो जेको थीम आहे उहो असांखे आसानीअ सां मिली सघे थो। उन खां अलावा फ़क़ीर चाहियूं उॼणु जेको आहे हेॾे खोड़ा शरीफ़ जे ॻोठना, उनजो बि हिन में ज़िक्र मिले थो असांखे। ऐं उन खां अलावा गनी गमदिल जी शाइरीअ जो बि उन में तज़ियो पेश कयो आहे त मुख़्तलिफ़ शाइरनि में हुन तनक़ीद लिखी आहे। अगरि मां फॉर एग्ज़ाम्पल कंहिं हिकिड़े शाइर जी तनक़ीद ते ॻाल्हायां त असांखे हिकिड़ी साईं आशिक़ तुंहिंजो उन सां लिखनि था त हू पंहिंजे फ़िक्र में बि पुख़्तगी आणे, छाकाणि त संदसि मजमूए में शामिल शाइरी में केतिरियूं ई फ़िक्री उणायूं आहिनि। असां वटि केतिरा ई शेरी किताब अचनि था शेर जा, शाइरी जा, पर उन में फ़िक्री उणायूं हूंदियूं आहिनि। अगरि फॉर एग्ज़ाम्पल को नओं शाइर आहे ऐं उहो सम्झे थो त मां लिखां था थो पर मूंखे फ़िक्री उणायूं महसूसु थियनि थियूं, मुंहिंजे फ़िक्र में अञा उहा मैच्योरिटी न आहे, त अगरि हीअ किताबु पढ़े थो उनखे हिकिड़ो आइडिया मिलंदो त कहिड़े अंदाज़ सां फ़िक्रियूं उणायुनि खे ख़तमु करे सघिजे थो, हिकिड़ो प्लेटफॉर्म असांखे पांधी ऐं परोड़ मां मिली सघे थो। मिसाल जे तौरु हिकिड़ो शेर हुन ॾिनो आहे त असां पाण ॾे था सदियुनि खां फेरायूं, फिरी हू वञनि था पिरीअ वार वांगुरु। हाणे हीअ आज जेको आशिक़ तुंहिंजो आहे उनजी शाइरी जी सिटूं आहिनि त असां पाण ॾे था सदियुनि खां फेरायूं, फिरी हू वञनि था पिरीअ वार वांगुरु। त इदरीस आजिज़ अब्बासी लिखे थो त मथीं सिट में शाइर चवे थो त असां हिन खे पाण ॾे फेरायूं था पर हिकु वार वांगुरु फिरी था वञनि। वार जे फिरण मां छा मुराद आहे? शाइर जे वार जे फिरण सां तशबीह खां सुरेली कान्हे, तंहिं करे खेसि हीअं लिखणु घुरिजे, असां पाण ॾे था सदियुनि खे फेरायूं, छिॼी हू वञनि था रुठल यार वांगुरु। त इहो फ़िक्री जेके पहलू आहिनि, जेके जमालाती पहलू आहिनि, इहे शाइरी में तमामु ज़रूरी आहिनि। या जीअं अॻिड़ा सां तालुक़ु रखंदड़ शाइर आहे, अगरि उनखे असां पढ़ूं था त उन में हुन चयो आहे त शाइर में मूंखे लॻे थो त हुन सिर्फ़ु तरकीबुनि खे पूरे करण जी कोशिशि कई आहे ऐं हिन सिर्फ़ु मिक़दार खे ॾिठो आहे ऐं मयार खे न ॾिठो आहे। मयार ते हुनजो तमामु घटि कमु थियलु आहे। त हिननि ॿिन्ही शाइरनि जी मां असांखे हिकिड़ी शइ नज़र अचे थी त हिकिड़ो त इंसान जो फ़िक्री पहलू जेको आहे उनजे शेर में नज़र अचे, या जहिड़ी बि तख़लीक़ आहे, इंसानु ज़रूरी न आहे त उहो शाइर हुजे, पर अगरि उहो मौक़िक़ आहे नसर नवेस आहे, ॿियनि मौज़ूअनि ते लिखे थो त उन में हिकिड़ो त फ़िक्री पहलू हुजणु घुरिजे ऐं हू मिक़दार खे न ॾिसे, मयार खे ॾिसे। असांखे यादि आहे त असां फॉर एग्ज़ाम्पल 1 यूनिट या MRD तारीख़ ते पढ़ंदा आहियूं त असांखे कहिड़ी शाइरी घणी मौज़ू मुनासिब सां लॻंदी आहे, या असां लतीफ़ पढ़ंदा आहियूं या असां शेख हयात पढ़ंदा आहियूं या बुखारी पढ़ंदा आहियूं, छो जो उन्हनि जो फ़िकुरु ऐं उन्हनि जो मयार तमामु वधीक हुयो। त हिन में हिन उहा तनक़ीदी निशस्त इहा हलाई त जंहिं बि शाइर में अगरि फ़िकुरु न आहे
ऐं उहो सिर्फ़ु मयार खे छॾे मिक़दार जे कढा त उनजी शाइरी कॾहिं बि आम पढ़ंदड़ में मक़बूल नथी थी सघे। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो शाइरु आहे जंहिंमें हुन जेके ससीअ जा पंध ई पेचरा आहिनि उनखे हुन ॼण नेगेट करण जी कोशिशि कई आहे। जीअं ॾुखनि जे टियास ते शाहिद अली अब्बासी हिकिड़ो शेर लिखियो आहे त ऋण में पंहिंजा ससीअ वांगुरु सारा पंध अजाया आहिनि। त भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी इन शइ खे पॉइंट आउट कराए थो त छा ससीअ जा पंध अजाया हुया। लतीफ़ साईं जीअं ससी खे पेश कयो आहे शाह जे रिसाले में ससीअ जा पूरा 5 सुर आहिनि। उहो 5 सुर छो आहिनि? तनवीर अब्बासी लिखे थो त सॼे फ़िक्र जी ॻाल्हि आहे। इहा सॼी फ़िक्र जी ॻाल्हि हुई जो ससीअ ते 5 हुन सुर लिखिया त हिकिड़ी कमिटमेंट ऐं डेडिकेशन हुई। त उन्हनि खे शाइर शाहिद अली अब्बासी जॾहिं लिखे थो त ऋण में पंहिंजा ससीअ वांगुरु सारा पंध अजाया थिया त तनक़ीदी तौर ते इहा शइ हुन पॉइंट आउट कई आहे त ससीअ जा पंध अजाया कोन हुया पर उनजे पोयों हिकिड़ी कमिटमेंट ऐं डेडिकेशन हुई त उनखे हुन निशानदेही कई आहे। उन खां अलावा हनीफ़ आतिरे जी जेका शाइरी आहे उन में हिकिड़ो शेर आहे त कंडा एतिरा कोई पोखे वियो घसनि खे ओजागा ऐं उल्का मिलिया गुज़ारियमि सॼी राति लिखंदे गज़ल हथनि खे ओजागा ऐं उल्का मिलिया। हाणे हथनि खे ओजागा त इहा हिन तनक़ीद कई आहे भाऊ आजिज़ अब्बासी हिन शेर ते त हथनि खे ओजागा न थींदा आहिनि। इंसानु जॾहिं रातिनि जो जाॻंदो आहे जॾहिं हू शाइरी लिखंदो आहे या ॿियो को तख़लीक़ी कमु कंदो आहे जॾहिं ओजागा कंदो आहे त ओजागा अखियुनि खे थींदा आहिनि हथनि खे न आहिनि थींदा। त इहो बि हिकिड़ो फ़िक्री पहलू आहे त फ़िक्र में हुन में हिकिड़ी उणाई नज़र आई हुनखे ऐं हुन उहा निशानदेही कई। ईअं पांधीअ ई परोड़ में जेको बि तनक़ीद जो शागिर्दु आहे न जेको तनक़ीद ते कमु करे थो उनखे पांधीअ ई परोड़ किताब इन तरीक़े सां पढ़णु घुरिजे त हुनखे इहा इस्लाह मिलंदी त अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां कंहिं ते तनक़ीद कयां थो तनक़ीद बराए इस्लाह त उहा मां उनजी जेका फ़िक्री पहलू आहे हिकिड़ो त तमीद खे ॿियो फ़िक्री ख़्याल खे मद्देनज़र रखी करे हू उन ते तनक़ीद करे। छो जो तनक़ीद हिकिड़ो अहिड़ो आर्ट आहे। अरिस्टोटल जो किताबु आहे पोएटिक्स। पोएटिक्स जंहिंजो बि पढ़ियल हूंदो उहो तनक़ीद खे बहितरीन तरीक़े सां सम्झी सघंदो। छो जो अरिस्टोटल जो जेको उस्तादु हो अफ़लातून उहो शाइरीअ खे हिकिड़ी घटिया ॻाल्हि सम्झंदो हो शाइरीअ खे एॾी अहमियत वारो न सम्झंदो हुयो पर संदसि शागिर्दु अरिस्टोटल पोएटिक्स किताबु लिखी करे चयो त न शाइरी जेका आहे पैगंबरी ॻाल्हि आहे। शाइरी जेका आहे इंसान जे सबकॉन्शियस माइंड जी हिकिड़ी आला सतही ॻाल्हि आहे जेका उहो करे थो। जीअं अॻोणे साईं जन ॻाल्हि कई त शाइरनि ते लफ़्ज़ जेके आहिनि इलाम थींदो आहे लफ़्ज़ नाज़िल थींदा आहिनि। त इहो सच बि आहे जॾहिं असां भिटाई पढ़ूं था त भिटाईअ जे फ़िक्र खे जॾहिं उहे लफ़्ज़ पढ़ूं था त ईअं लॻंदो हो भिटाई जे मथां उहे शयूं नाज़िल थींदियूं जॾहिं भिटाई ॻाल्हाईंदो त शेख हयात पढ़ूं था त शेख हयात जे फ़िक्र खे ॾिसूं था। ईअं ई अगरि भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जी शाइरीअ ते ॻाल्हायूं हाणे पांधीअ ई परोड़ ते पाण ॻाल्हाए वियासीं असांखे किताब ते सॼे ते ॻाल्हाइण लाइ इलाही वक़्तु घुर्बल थींदो इन लाइ मां कुझु पॉइंट्स तव्हांखे शेयर कयूं। हाणे मां संदसि शाइरीअ ते ॻाल्हाईंदुमि। रिसेंटली हिकिड़े दोस्त सां मुंहिंजी कचहरी थी उन चयो त सर्वेश मां हिन दौर में जेके असांजा सिंध जा शाइर आहिनि हू रहंदो अमेरिका में आहे। रिसेंटली आयो हुयो हुनजे माइटनि जी शादी अहिड़ा त हुन मूंखे चयो त यार ॻाल्हि ॿुधाए त सिंधी शाइर असां छो पढ़ूं ख़ुशूस हुननि चयो त असां भिटाई छो पढ़ूं। हू नंढो ई हुयो त अमेरिका हलियो हुयो हुते रहंदो हुयो हुते असांजो जेको चई लॾो आहे जेके असांजा दोस्त आहिनि उहे माना इंस्पायर नथा थियनि। मां छा कयां मूंखे तूं सम्झाए। मां हुनखे चयो यार तव्हांजो सोर्स ऑफ रीडिंग कहिड़ो आहे तव्हां किथां पढ़ंदा आहियो। हुन चयो असां हिकु ॿिनि साना कन्वेंशन थी हिकु ॿिनि खां शेर ॿुधा ऐं हिकिड़ो ऐप ते असां शाह जो रिसालो इंस्टॉल कयो उन मां असां ॿुधो। मैं पोइ तूं कॾहिं बि इंस्पायर न थी सघंदे भिटाई जी शाइरी मां छो जो तव्हांजो जेको रेफरेंस आहे तव्हांजो जेको पढ़ाई जो मुतालियो आहे उहो तमामु खसीस आहे थोरो आहे। उनजी हिकिड़ी वजह हुई हुन चयो शहर में जेको रहंदड़ छोकिरो आहे उहो हिकिड़े क़िस्म जी शाइरी पढ़े थो। बराबरि हुन कचहरी खे अगरि मां मुख़्तसिर कयां त मूं इहा शइ महसूसु कई त ॿिनि क़िस्मनि जा पढ़ंदड़ आहिनि। हिकिड़ा शाइरी ते थो ॻाल्हायां हिकिड़ा अहिड़ा शाइरी पढ़ंदा आहिनि जेके परफेक्शनिस्ट शाइर खे ॻोल्हींदा आहिनि ऐं हिकिड़ा इम्परफेक्शनिस्ट शाइर खे ॻोल्हींदा आहिनि। हू चवंदा आहिनि त जीअं त फितरत में तज़ाद आहे ईअं ई असां इम्परफेक्ट जेका शाइरी आहे उनखे पसंदि कंदा आहियूं। उन में चंद मिसाल जॉन एलिया जा ॾिनई ऐं गालिब जा ॾिनई ऐं उहा ॾाढी शुरूआत शाइरी हुई जंहिंमें शराब जी ॻाल्हि हुई जंहिंमें औरतुनि जी ॻाल्हि हुई ऐं औरतुनि खे हिकिड़ी रांदीको या हुनखे अयाशी जो ज़रियो ॿुधायो वियो।
या ॿियूं अहिड़ियूं जेके इंसानी सेंस आहिनि या आज़ादी जेका आहे हू बि जेके इम्परफेक्ट शाइर पढ़ंदा उहे चवंदा त जीअं त फितरत में तज़ाद आहे ऐं ॿिया जानवरनि ते काई बंदिश न आहे, ईअं पढ़ंदड़ ते बि काई बंदिश न हुजे, शाइर ते बि काई बंदिश न हुजे। इम्परफेक्शनिस्ट शाइरी शहर जो छोकिरो पढ़े थो, पर जेका परफेक्शनिस्ट शाइरी आहे उहे खुदाई ॻाल्हियूं आहिनि उहे नथा पढ़नि। इन ते सोचींदे सोचींदे मां भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जी शाइरीअ ते जॾहिं आयुमि, मां इन पहलू में ॾिसणु शुरू कयो त भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जी शाइरी परफेक्शनिस्ट पढ़ंदा या इम्परफेक्शनिस्ट पढ़ंदा, या अञा हिकिड़ो टियों पहलू बि आहे ऐं उहो मूंखे टियों पहलू नज़र आयो। उहो टियों पहलू कहिड़ो हुयो त ज़रूरी न आहे त शाइर सिर्फ़ु परफेक्शनिस्ट हुजे या इम्परफेक्शनिस्ट हुजे, इन ॿिन्ही जो अमलगमेशन बि थी सघे थो, इन ॿिन्ही जो मेलाप बि थी सघे थो। ऐं इहो सिर्फ़ु असांजे सिंध जे शाइरनि में न आहे, उर्दू शाइरनि में न आहे, फारसी शाइरनि में बि तमामु घणी इम्परफेक्शनिस्ट शाइरी बि आहे, परफेक्शनिस्ट शाइरी बि आहे। हाफ़िज़ शिराज़ी पढ़ो, रूमी पढ़ो, इहे जेके बि ईरान या खुसरू पढ़ो, उन में तव्हांखे इम्परफेक्शनिस्ट शाइरी बि मिली, परफेक्शनिस्ट शाइर बि आहिनि उन में। पर शाइर अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंमें इहे ॿई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। असां फॉर एग्ज़ाम्पल भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जो ही गज़ल पढ़ूं था त रात बिनल ऐं चंड सितारा, दिलकश अहिड़ा खोड़ नज़ारा, हीअ बि घड़ी का क़ीमत लहंदी, मूं वटि ईंदा मुंहिंजा प्यारा, हू जो नाहे ॾींहुं ॿुसो आहे त कयां थो मां तंहिं लाइ पारा। वेंदे वेंदे हीअं चई वई, छो पियो रोई हेॾा सारा, बादल बिजलियूं मेघ मल्हारूं, शाद रहनि शल जीअ जियारा, उजड़ल जीवन पंहिंजो आजिज़, कीअं ॾियां मां टहक उधारा। हाणे इन सॼे शेर खे ॾिसो त ॾींहुं ॿुसो आहे, अगरि परफेक्शनिस्ट माण्हू हुजे हा त उनजो ॾींहुं सॼो भलो हुजे हा न, ॿुसो ॾींहुं न हुजे हा न, सॼो ॾींहुं हर ॾींहुं उनजो भलो हुजे हा। पर हर ॾींहुं भलो न हूंदो आहे, कॾहिं इंसानु भरीअ में हूंदो आहे, कॾहिं भाकुर में हूंदो आहे। सचल साईं चयो न त कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केर शी, सचल सारो ॾींहुं हाल न रहियो हिकिड़ो, त ॾींहुं ॿुसो आहे। ॾिसो त इहा इम्परफेक्शनिस्ट ऐं परफेक्शनिस्ट जूं ॻाल्हियूं कीअं थियो भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी में जेका अमलगमेशन मूं ॾिठी त पहिरीं सिटनि में राति बिनल ऐं चंड सितारा, दिलकश अहिड़ा खोड़ नज़ारा, फितरत ते ॻाल्हाए थो, फितरत जे सूंहं ते ॻाल्हाए थो, हीअ बि घड़ी का क़ीमत लहंदी, मूं वटि ईंदा मुंहिंजा प्यारा, प्यारनि जी ॻाल्हि करे थो जंहिं लाइ हुनखे उकीरा सिका उहे ईंदा, हिकिड़ी वेलकमिंग पॉइंट आहे। हू जो नाहे ॾींहुं ॿुसो आहे त कयां थो मां तंहिं लाइ पारा, ॾींहुं ॿुसो हुजणु इंसानु पहिरियों हिकिड़ी परफेक्शनिस्ट जी ॻाल्हि हली करे, राति भिनल हूंदी आहे, चंड सितारा हूंदा आहिनि, उहे चिमकंदा आहिनि, इहा हिकिड़ी परफेक्शनिस्ट ॻाल्हि आहे पंहिंजे वक़्त ते। दिलकश अहिड़ा खोड़ नज़ारा, जेके बि असांखे नज़ारा आहिनि, नज़ारा बि मुंहिंजे ख़्याल में कॾहिं मौसम कहिड़ी हूंदी आहे, कॾहिं मौसम कहिड़ी हूंदी आहे, सदाईं हिकु जहिड़ी शइ न हूंदी आहे। ऊन्हारो थींदो आहे त जेके असांजा नॉर्दर्न एरिया आहिनि उन मां बर्फ़ ॻरणु शुरू थींदी आहे, जबल सावा थी वेंदा आहिनि, पर जॾहिं विंटर ईंदी आहे त उहे सभु बर्फ़ सां ढकिजी वेंदा आहिनि। त जेकर नज़ारा आहिनि, दिलकश नज़ारा आहिनि, उहे बि हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। माना इहे ॿई एमलगमेशन परफेक्ट ऐं इम्परफेक्ट जूं ॻाल्हियूं इन्हनि ॿिन्ही शयुनि में नज़र अचनि थियूं। वेंदे वेंदे हीअ चई वई, छो पियो रोई हेॾा सारा, इहो ॼण हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त तशबीह आहे त हेॾो वॾो उमिरि जो माण्हू हुजे ऐं उहो ॿारनि वांगुरु रोए त हुनखे हिकिड़ो तानो माण्हू हणंदो आहे त तूं हेॾो सारो थी वियो आहे अञा रोए थो। हिकिड़ा माणा आहिनि हिन में, हिन लफ़्ज़नि में हिकिड़ा माणा आहिनि, उहे माणा हुन खां ॾिसे थी त इंसानु आहे, ज़रूरी न आहे उहो वॾो आहे त उहो परफेक्ट हुजे, उहो इम्परफेक्शनिस्ट जूं ॻाल्हियूं बि थी सघनि थियूं हुन में। त इहे शयूं जेके आहिनि असांखे नज़र अचनि थियूं। वरी हेठि बादल बिजलियूं मेघ मल्हारूं, शाद रहनि शल जीअ जियारा, इहा हिकिड़ी दुआ आहे। उजड़ल जीवन पंहिंजो आजिज़, कीअं ॾियां मां टहक उधारा। मूंखे हिकिड़ी हसन दर्स जो हिकिड़ो शेर आहे, अगरि मूंखां विसरी वञे त दोस्त यादि ॾियारनि, हिकिड़ो सुठो हुन त ज़मीन सिंध जी खिसके असांजे पेरनि जे हेठां, ज़मीन सिंध जी खिसके असांजे पेरनि जे हेठां, हवाउनि में हणी खिलाउनि में हणी हथड़ा, हवाउनि में हणी हथड़ा, खिलाउनि में खिलणु कहिड़ो। त बिल्कुलु ईअं ई भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी हिकिड़ी ॻाल्हि करे थो, उजड़ल जीवन पंहिंजो आजिज़, कीअं ॾियां मां टहक उधारा। इहा उधारा टहक मां कीअं ॾियां थो। असांजी जेका सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी आहे, उहो जीवन जेको आहे उहो उजड़ियल आहे। जंहिं सोसाइटी में मां बि रहां थो, ईअं समूरा जेके मुंहिंजा मारूआणा तकलीफ़ूं महसूसु कंदा, उहे मां बि महसूसु कयां थो। इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसी करे मां उधारा टहक कीअं ॾियां। सो असांखे उन जी शाइरी में इहे ॿई जेके फ़िक्र आहिनि, इहे पहलू आहिनि, असांखे नज़र अचनि था। उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हर नौजवान हिन दौर में
ॾिसो हिकिड़ा शाइर हूंदा आहिनि उहे हर दौर जा शाइर हूंदा आहिनि ऐं उहे हर दौर जी ॻाल्हि कंदा आहिनि। हाणे रिसेंटली असांजा नौजवान जेके बेरोज़गारीअ में ॿुॾल आहिनि ऐं उहे डिग्रियूं करे वेठा आहिनि, हुननि मुख़्तलिफ़ पोस्टुनि में अप्लाए कयो, हुननि केतिरियूं ई डॉक्यूमेंट्स फ़ोटो कापी कराया, हुननि अप्लाए कयो, ज़ाहिर अप्लाए लाइ पैसा भरिया हूंदा आहिनि, फ़ोटो कापी लाइ पैसा भरिया हुजनि, अहिड़े दौर में हुननि खे कोई बि हक़ु न मिले ऐं हू कसम परस्ती वारी ज़िंदगी गुज़ारनि। हाणे अहिड़े फ़िक्र खे, अहिड़ियुनि शयुनि खे ॾिसी करे भाउ आजिज़ इदरीस अब्बासी ज़रूरु उन बि इहा शइ महसूसु कई हूंदी ऐं हिन दौर जी तर्जमानी कंदे चए थो त डिग्रियूं हथ में ड्रोड़ियो पए हू, डिग्रियूं हथ में ड्रोड़ियो पए हू भोतारनि जे बंगले ते, पर सीटूं विकाणियूं पैसनि ते, हू ख़ाली रुलियो रस्तनि ते, माउ ॿुढी ऐं ॿार बचा, माउ ॿुढी ऐं ॿार बचा गुरबत मंझि गुज़ारनि था, मानी लाइ मोहताज रहनि था, वेही वेला वेला टारनि था ऐं पिनी पाण खे पालनि था। ओ हाकिम तोखे हेफ़ आहे, ओ हाकिम तोखे हेफ़ हुजे, तुंहिंजी कंगली रयत में कंहिं अॼु बि पाण खे मारियो आहे। ऐं ॾिसो रोज़ु थिए थो, को पाण खे सुसाइड करे थो, बेरोज़गारी जे करे, गुरबत जे करे, महांगाई जे करे, मुख़्तलिफ़ रीज़न्स थी सघनि था। सारो राजो रुआरियो आहे, रोई रोई माठि करे विया हिन जे घर जा भाती सभु, पर बंगलनि पोयां कचिरे ते, केॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि, पर बंगलनि पोयां कचिरे ते फाइल अञा सुॾके थो। ऐं इहा साॻी सिचुएशन आहे हिन वक़्तु बि। उन करे असां इहे चई सघूं था त भाउ इदरीस आजिज़ अब्बासी हर दौर जो शाइर आहे। उन खां अलावा संदसि शाइरी में असांखे मुख़्तलिफ़ जीअं त पाण मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते शाइरी कई अथऊं, गज़ल बि लिखिया अथऊं ऐं उन खां अलावा हमद, नात ऐं जेके आहिनि चौसठा आहिनि, वाई आहे, मतिलबु त मुख़्तलिफ़ हुननि सिन्फ़ुनि ते कमु कयो आहे। ऐं मां हिकिड़े दौर में कंहिं वक़्त में हिकिड़ो आर्टिकल लिखियो हुयो, उन आर्टिकल में मां जेको मौज़ू ॾिनो हुयो इदरीस आजिज़ अब्बासी धरतीअ जो शाइर, त हुन में धरतीअ जो दर्दु हुयो ऐं हू धरतीअ जो लेखक हुयो। उनजो हिकिड़ो शेर आहे त हा देश जे ख़ातिर जंग कबी, अॼु रांदि थींदी रत होलीअ में, उतो सिंध बचायो सूर्या थियो, पीउ माउ चए हीअं लोलीअ में, माउ चए हीअं लोलीअ में। त हिकिड़ो इन में असांखे वतन जी मोहबत, वतन जे जेके मसइला आहिनि उन्हनि ते उथी खड़े थियण जी ॻाल्हि जेका भाउ इदरीस आजिज़ अब्बासी कई आहे, त इन मां असांखे इहो महसूसु थिए थो त हू धरतीअ जो शाइर आहे। अॼु देश जा नारा हरणा आहिनि, नेठि ॾाढ जा ॾूंगर डरणा आहिनि, सभु कायर गीदी मरणा आहिनि, गैर रहणो न आहे कंहिं टोलीअ में, मुंहिंजी सिंध सुहारी जन्नत आहे, हीअ धरती प्यारी नेमत आहे, मुंहिंजो लाड़ उतर ऐं काशो थर आ साओ सिंधूअ जी छोलीअ में, इदरीस अमड़ सां अज़म कबो, हिते भेणुनि काण भरम थिबो, ओ मुंहिंजा साथी ॻाल्हि ॿुधो, नाहे गैरत मरंदी गोलीअ में। त ॾिसो त हू हिकिड़ो धरतीअ जो शाइर हुयो, हुनजी शाइरीअ में मुज़ामत हुई ऐं उहा मुज़ामत हिन शेर मां ठहकी अचे थी। ऐं हू नसरी नज़म बि लिखंदो त ॿाराणा बेत बि लिखंदो। नसरी नज़म मां हिकिड़ो मूंखे ॾाढो पसंदि आयो ऐं मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त ॻोठ में राति जो चिमनियूं थियूं ॿरनि। इहो जॾहिं मां शेर पढ़ां थो त मूंखे साईं तनवीर अब्बासीअ जो हू शेर यादि अची वियो, रही उॾाए रस्तनि ते हू शाम जो धण मोटनि था, रंग दस सफ़क ते ॻाढ़ी आहे ॿुध जे झुंगार धनारनि जी। त उहो शेर मूंखे यादि पियो अचे त ॻोठ में राति जूं चिमनियूं थियूं ॿरनि, सारे में साग जूं पयूं कुंभियूं थियूं चढ़नि, ॿारड़ा चुल्ह मथां वेही ॿुधनि था ॻाल्हिड़ियूं, माउ भूरीअ में खां खीर घाघर थी ॾुहे। ॻोठ जो जेको मंज़र पेश कयो अथई, जाग जो बाबड़ा मानी ॾींदी थी चवे, नंढड़ा निंड जी आगोश वठिबा था वञनि, इंतज़ार में खीर जूं सुर्कियूं भरींदे हंध भेड़ा थिया थियनि, राति ठरंदी गुज़रंदी थी वञे। हाणे वरी हिकिड़ी माउ जी ममता, ॿार, हिकिड़ो ॻोठ जो मंज़र, अचानक कॾहिं कॾहिं ॻोठ जा हालात बिगड़जनि था, मुआशरे जा हालात बिगड़जनि था, त वरी चए थो त रहज़ननि जो टोलो दर ते थो अचे, जीअं ॻोठ बिजारनि जी लगारी में थी वियो ओचिते, ठीकु आहे। बंदूक जा आवाज़ रड़ियूं थियूं वयूं, पोतो पोतो ॻोठ वारनि पए कयो। थींदो आहे न को चोर ईंदो आहे ॻोठ में, बाबा चोर चोर, त आवाज़ु ईंदो आहे ॿियनि घरनि मां, पोतो पोतो पोतो, छा थियो देरि सां वरंदी मिली, चोर आया में भूरी वया फुरे, भाॻियो वीचारो दाहूं दर दर थो करे, ॻोठ में राति जो चिमनियूं थियूं ॿरनि। ॻोठ जो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र हुननि पेश कयो हुयो। मुख़्तसिरनि मां इहे शयूं कुझु तव्हांजे ॾाढो पेश कयूं। आख़िर में मां संदसि सहाफ़ती पहलू ते वरी ईंदुसि,
छो जो कुझु शयूं माइंड तां स्केप थी वियूं पर हाणे मूंखे ज़हन में अचनि थियूं। हू अख़बारुनि में त लिखंदो हुयो, जंहिंमें 10 साल हू इबरत में रहियो ऐं इबरत में हुननि सियासी समाजी पहलू मज़हबी पहलू हुजनि सभिनी ते हुन पंहिंजो कलम जेको आहे इस्तेमालु कयो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हू जॾहिं लिखंदो हुयो त उनजो असर बि थींदो हुयो, टेंजिबली जंहिं बि हुन मसइले ते लिखियो हुयो उनजो फ़ाइदो मिलियो हुयो। खोड़ सारा लेखक हूंदा आहिनि, उहे अख़बार में लिखंदा आहिनि पर कॾहिं को मसइलो हल थींदो बि आहे, कॾहिं न बि थींदो आहे। पर भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जी लाइफ में जेतिरे क़दुरु असां हुनखे सुञाणियो त हुन जेको जंहिं शइ ते बि कलम खयो उनजो नतीजो सुठो निकितो। उनखां अलावा हुन डॉक्यूमेंट्री जेके ठाहियूं उहे तमामु वॾियूं कराइतियूं हुयूं। मूंखे इहा नॉलेज न आहे त हुन गंबट में केतिरियूं डॉक्यूमेंट्रियूं ठाहियूं, पर ख़ुशूसन मां कुझु डॉक्यूमेंट्री जी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि। जीअं इमदाद बंबरो असांजो मशहूरु मल पहलवान हुयो, जंहिंखे सकाफ़त खातो ऐं ॿियनि दोस्तनि शायदि विसारे छॾियो हुयो। उन ते भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही त हिकिड़े मल पहलवान जॾहिं उहो रिटायर थिए थो त उनजी इज़्तिवा जी जेका ज़िंदगी आहे उहा कीअं थी गुज़रे, उहो कीअं थो वक़्तु गुज़ारे। आख़िर में हू संबोसा ठाहींदो हुयो ऐं जेको आहे शोला हलाईंदो हुयो। उन ते हुन हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही ऐं उनजो नतीजो निकितो जो सकाफ़त खाते वरी उनजो वज़ीफ़ो जारी कयो। त इहो हिकिड़ो हुनजी सहाफ़ती हिकिड़ो सुठो पहलू हुयो। उनखां अलावा जेके नेशनल बैंक इशू थियो हुयो हिकिड़ो अगड़ा में, उनखां अलावा पोस्ट ऑफिस अगड़ा जी जेका आहे उहा बंदि थियण वारी हुई, उहा हाणे बंदि थी वई। भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी जे दौर में इहो हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो जंहिंमें भाऊ इदरीस आजिज़ अब्बासी हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही ऐं उनजो लाभ हासिलु थियो जो उहा वरी कुझु महीननि लाइ जारी रही। ऐं हिकिड़ो बैंक जो इशू थियो हुयो उहो बि हल थी वियो। ऐं इमन सूमरो हुयो जंहिंजी टंग जेका आहे उहा भॼी पई ऐं उनजो कोई बि धणी साईं न हुयो। उन ते बि हुन डॉक्यूमेंट्री ठाही, उन में कुझु असांजा ॿिया अगड़नि जा दोस्त बि शामिलु थिया ऐं उन डॉक्यूमेंट्री खां पोइ उनखे सुठो वज़ीफ़ो मिलियो ऐं हुन पंहिंजो इलाजु करायो। इहे मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्री जे ज़रिए हुन टाइम पूरो थियो आहे। बहरहाल हुन जी जेका बि ज़िंदगी रही असां लाइ मशले राह रही ऐं हिन जा जेके किताब आया पांधी परोड़ ऐं ख़ुशूसन जेका हुनजी शाइरी जो मजमू हुयो उन में जेको हुनजो हथु हुयो हुनजे भाउ तस्लीम अब्बासी जो बि हुयो। तव्हांजी वॾी महिरबानी।